अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ वली मोहम्मद जानो नज़र जूथा मलीर खां मुश्ताक बोलशन रिपोर्ट ते नाज़रीन कराची जे पुठिते पियल इलाके मोइदान में पानी जो संगीन बोराम इंसानी अलमियो पैदा थियण जो ख़तरो सिंध हुकूमत ख़ामोश नून लीग अगवान अगुण सीनियर निहाल हाशमी कादरबश कलमती पहुंची विया इलाके जो तफ़सीली दौरो कयो। नून लीग अगवान दोस्त मोहम्मद खान खासकली ॻोठ भाई खान बिरो ॻोठ बाबू बरो ॻोठ समेत ॿियनि ॻोठनि जो दौरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि पारां पीअण जे पाणी जो बोरान स्कूल खे लॻल ताला सिहत तइलीम रोज़गार जी सहूलियत न मिलण जूं शिकायतूं कयूं। नून लीग अगवान निहाल हाशमी कादरबश कलमती मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध हुकूमत जे अरबें रुपयनि जी बजट आहे पर कराची जो ॿारहाड़ियूं पीअण जे साफ़ पाणी लाइ परेशान आहिनि। आवाम खे सिहत तइलीम हिन जदीद दौर में हिकु ख़्वाब आहे। डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची जे अरबें रुपयनि जी बजट आहे, कमु ज़ीरो लॻो पियो आहे। उन चयो त मोइदान खां कंड जंग जो इलाइक़ो 20 साल पोइ कयो वियो आहे। माण्हुनि शिकायतूं कयूं आहिनि जेको बरसाति में पाणी गॾु थिए थो इहो ई पाणी पीअण ते मजबूर आहिनि। इंसानी जानवर साॻियूं पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। उन चयो त सिंध हुकूमत जा खाता कमु कनि हा त स्कूल बंदि न हुजनि हा, आवाम पाणी जे ॾुक लाइ परेशान न हुजे हा। उन चयो त हाणे नून लीग बहिराड़ी जे माण्हुनि सां वधीक नाइंसाफ़ी बर्दाश्त नथी करे सघे। नून लीग गॾा मलीर समेत कराची जे समरन ॿारहाड़ी जे माण्हुनि सां गॾु आहे। भरपूर नमूने जदोजहद कई वेंदी। हुन चयो त नून लीग सिहत तइलीम खातनि जे ख़राब कारकर्दगी के ख़िलाफ़ सख़्त एहतियात कंदी त जीअं आवाम खे सहूलियत मिली सघनि। स्कूल बंदि रखण जो मक़सदु शौर खसण जी साज़िश आहे। असां अहिड़ी ख़राब कारकर्दगी के ख़िलाफ़ सख़्त एहतियात कंदासीं।